सिंध समेत सॼे मुल्क में अफ़गाननि जी नेकाली लाइ ऑपरेशन जारी। हुकूमत तरफ़ां ॾिनल मोहलत ख़त्म थियण खां पोइ पुलिस, रेंजर्स ऐं इंतज़ामिया जी गॾियल कार्रवाई। कराची जे सोराब ॻोठ, गन्ना मंडी, मच्छर कॉलोनी, इकबाल मार्केट ऐं ॿियनि इलाइक़नि मां 71 अफ़गानी हिरासत में वठी कैंपुनि में मुंतक़िल कया विया। हैदराबाद डिवीज़न मां 43, इस्लामाबाद मां 100 खां वधीक ऐं रावलपिंडी मां 100 परॾेही गिरफ़्तार। बलोचिस्तान मां बि 100 गैरकानूनी परॾेही हिरासत में वरिता विया। लाहौर ऐं भरपासे वारे इलाइक़नि मां 15 गैरकानूनी परॾेही गिरफ़्तार। बलोचिस्तान जे इत्तलात वारे निगरान वज़ीर जान अचकज़ई चयो आहे त चमन बॉर्डर वटां 35,000 खां वधीक परॾेही पंहिंजे मुल्क विया। सिंध ऐं पंजाब जा काफ़िला बि चमन बॉर्डर ज़रिए मुल्क बदर कया वेंदा। गैरकानूनी माण्हुनि खां पनाह ॾींदड़ ऐं संदन सुञाणप कार्ड ठाहींदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे केस में हुकूमती फैक्ट फाइंडिंग कमेटी ते सवाल उथारे छॾिया। अटॉर्नी जनरल खे जल्द नई इंक्वायरी कमीशन चुणण जी हिदायत। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां जो चवणु आहे त सभु माण्हू नज़रसानी अपीलूं वापसि वठी रहिया आहिनि त कमेटी TORs अखियुनि में मिटी विझण बराबरि आहिनि। हू ॼाणणु चाहिनि था त धरणे जो असल मास्टर माइंड केरु हो। अफ़सार आलम जे बयान मूजिबि इलेक्शन कमीशन समेत समूरा इरादा आज़ाद न हुआ। छा को कैनेडा वञी विगोड़ करे वापसि ॾे अची सघे थो? छा इहो हक़ रुगो कैनेडा खां ईंदड़नि खे हासिलु आहे? खेनि केरु वठी आयो? इसराइल जो कसा में पनाहगीर कैंप ते ॿिए ॾींहुं बि हमिलो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 350 ज़ख़्मी। कैंप ते हमले सबबि 11 यरग़माली बि मारिजी विया। हमले में हिकु टन जा 6 अमरीकी बम किराया विया। ॿिनि हंधनि ते बि बमबारी। मजमूई तौर ते शहीदनि जो अंगु 8,500 खां वधी वियो। 23,000 खां वधीक ज़ख़्मी। ग़ज़ा में मवासिलाती निज़ाम ऐं इंटरनेट ॿीहर बंदि। दुनिया सां ग़ज़ा जो राब्तो कटिजी वियो। मिस्र परॾेहिनि ऐं ज़ख़्मी लाइ रफ़ा क्रॉसिंग खोले छॾी। ज़ख़्मी जी फील्ड अस्पताल मुंतक़िली। 500 खां वधीक ब्रिटिश शहरियत रखंदड़नि खे मिस्र में अचणु ॾिनो वियो। इसराइली हमलनि ख़िलाफ़ ओलहंदी किनारे में हड़ताल। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॻु बि पाकिस्तान बचाइण जो नारो हणी मुल्क बचायो, हाणे बि बचाईंदा। संदसि मर्ज़ी खां सवाइ केर बि वज़ीर आज़म न बणिजी सघंदो। PP भरपूर नमूने चूंडुनि में हिसो वठंदी। कारकुन संदरा ॿधी छॾनि, चूंडुनि में भरपूर नमूने हिसो वठंदा। नवाबशाह में आसिफ अली ज़रदारी सां पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि जी मुलाक़ात। चूंडुनि जी तयारी समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। बलोचिस्तान जे इलाइक़े ज़ोब में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। 6 दहशतगर्द मारिजी विया। हथियार बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द शहरनि ते हमले में मुलविस हुआ। दुलबर सां हथियार बंदनि पुराणे तकरार तां पीउ पुट खे क़तल करे छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। प्राइमरी उस्ताद बंगुल बंगलाणी ऐं संदसि पुट फारूक बंगलाणी गोलियुनि जो खाॼ। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम मां नींगर जो लाश अचण वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। पीउ ई पुट जो क़ातिल निकितो। पुलिस आॾो ॾोह जो एतिराफ़। सरकार जी फ़रियाद ते मतस केस दाख़िल। फरीदाबाद जे इलाइक़े शाह गोदरियो जी दरगाह भरिसां हथियार बंदनि जी फायरिंग। नौजवान क़तल। गोलियूं लॻण सबबि नौजवान पुनल छाबरो मारिजी वियो। मड़ अस्पताल मुंतक़िल। मलेर जे सोमार ॻोठ जे नाले मां हिकु शख़्स जो लाश हथ सुञाणप न थी सघी। मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में ॾखण अफ्रीका न्यूज़ीलैंड खे 190 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। कीवीज़ टीम 358 रन्सुनि जे हदफ़ जे जवाब में 167 रन्सुनि ते ढेर थी वई। ॾखण अफ्रीका जे क्रिस्टियन महराज 4 ऐं जॉनसन 3 विकेटूं वरितियूं।